को डिस्टर्ब भी ना होगा। हल भाल अच्छा अरे दुकान का आड़े अज खां 20-25 साल अवल उन दौर में ये भगवान निकता है यही है ना झांकावाल किराना स्टोर नालो तो यही ॿुधायो हल तॾहिं बि आड़े पाड़े सां पहुची था वठो हल 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 भाभी जय झूलेलाल। जय झूलेलाल भाभी। मोटवानी जी दुकान यही है ना? जी जी यही था। अच्छा अच्छा भाभी माण्हू भी हैं ॾाढा बढ़िया था एक नंबर है ना? एक नंबर और उथड़ी वेणी में दियो 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 उथड़ी वेणी में ॾाढा बढ़िया एक नंबर था। अच्छा धंधो पाणी कीअं थो हले? सब सुठो आहे न? तव्हांखे ॿुधाइण लाइ ॿुधायूं असां मुंहिंजी जो छोकिरी आहे हुन जे लाइ हुननि जो छोकिरो ॾिसण आया हिन लाइ असां तव्हां सां इहो पुछूं था। अरे बिल्कुल कयो बिना बेझिझक कयो बिल्कुल ॾाढो सुठो। निस्फिकर रहूं ना असां? हां हां बिल्कुल ठीक आहे। जय झूलेलाल भाभी। जय झूलेलाल। और हिकिड़ी ॻाल्हि हूं मां त वधीक छिती कोन्हे न और पेड़े में न जो ठीक है भाभी। जय झूलेलाल। ठीक है भाऊ जय झूलेलाल। जय झूलेलाल भाऊ। जी साईं छाड़ी रखाऊं? साईं असांखे कुछ न खपे। न न साईं असां पंहिंजी छोकिरी लाइ तव्हांजो छोकिरो ॾिसण आया। अच्छा अच्छा वियो साईं वियो ठीक है साईं। अरे बच्चू बेटा हाँ डैडी। बैठे अंकल जय झूलेलाल। जय झूलेलाल बेटा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल बेटा। कौन बेटा चाय वाले की चाय चाहिए थे सब बिस्कुट एक थाली की राजू चाय खड़ी है और बिस्कुट की थाली भी खड़ी है जल्दी। वो साईं गाड़ो छो थियो तहांजो? साईं असां रायपुर मां आया आहियूं। अचण में कोई तकलीफ़ त न न न न साईं झूलेलाल जी महिरबानी। ॿियो छा कंदा आहियो हुते? साईं असांजी कपड़े जी दुकान आहे। तो पानी बढ़िया है तो ना सब झूलेलाल जी पूरी महर आहे असां मथां। ठीक है साईं तहांजी छोकिरी सां जो ॻाल्हाइणो हुजेव ॻाल्हायो। अच्छा हाँ 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 अच्छा अच्छा बेटा वही हाँ बेटा जो बेटा किया है सब बढ़िया है ना? सब कहाँ जी मेरा अंकल? और बेटा धंधो पानी किए तो हले? सब झूलेलाल जी मेरा घणो पढ़ल आई बेटा? अंकल एतिरो पढ़ल आहियां कि ऑर्डर वठी वठंदो न बेटा माजो मतलब इहो कोन्हे माजो मतलब आहे केड़ी कक्षा ताणी पढ़ल आई? अंकल मां 5 पास आहियां। 5 पास है ना? हाँ अंकल। बेटा वो सब ठीक है बीड़ी बीड़ी का न छिकंदो आई ना? ना अंकल एक किन्ना नाहे मांजल और ढुक बिल्कुल ना अंकल। दोस्तन सां गॾु भी ना? बिल्कुल ना। शादी पार्टी में त हली वठंदो ना ना अंकल असां ॾाढा सुठा माण्हू आहियूं। कॾहिं भी ना? बिल्कुल ना अंकल। अच्छा अच्छा ठीक है यार ठीक है साईं असां हलूं था बेटा। ठीक है डैडी सां मिली वञो। हाँ बेटा सही करे डैडी हाँ बेटा ये अंकल का मोकला था। अरे साईं घर में रसोई रसोई क्यों ना? ना 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 साईं असांजी 7 बजे की ट्रेन है थोड़ी देर तो लगे ना, साईं, ये बच्चा मन के सच क्यों ना पेट में कलहाय हुआ ये सुन तो लगे हेलो अंकल ना साईं असांजी भी इच्छा हुई रुकण जी पर ट्रेन जी मजबूरी है साईं। सही है बिल्कुल जी जी ठीक है बोलू बेटा आ डैडी वन छड़े छी बेटा तू तकलीफ छो तो करी असां पाणी हली वेंदा अंकल शादी तकलीफ है ना ना बेटा असां हली वेंदा कोई न बेटा तकलीफ न दे
ठीक है बेटा, ठीक है बस ठीक है। अंकल आओ तो ना 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 बेटा ऐसा नहीं रहना, तू दुकान संभाल ले, ठीक है ठीक है। ना ना ठीक है रेडी, ना ना बेटा बात छोकरो तो ठीक हो, तव्हांखे कीअं लॻो? मां भी इहो सोचा पियो छोकिरो त सुठो हुयो पर पेट कुछ वधीक न निकितल हुयुसि। उहो त मां बि ॾिसो, पर हुन में काई ॻाल्हि कोन्हे। अॼुकल्ह बि निकितल हूंदा आहिनि सभी, त हुननि जी माइटी न थींदी आहे छा? हा सही ॻाल्हि आहे। उहोई असां हीअ बि छा ॾिसूं, बाक़ी शयूं त ॾाढी सुठी आहिनि, धंधो पाणी बि सुठो कोन्हे, पीउ पाण सुठो आहे, कायब बि न हुयसि। हा सॼी शइ सुठी आहे, छोकिरो निवड़ण वारो आहे, पोइ इहो छो ॾिसूं असां? हा बाक़ी असांखे त इहो ई खपे न, असांजी छोकिरी ख़ुशि रहे घर वञी। हा उहोई छोकिरी ख़ुशि रहे, इहो ई सभु त असांखे खपे। ठीकु आहे, हल ठीकु आहे, भाभी सां ॻाल्हायूं था घर हली। हा राणीअ सां पुछूं पंहिंजी। हाणे पहुता किथे पंहिंजे घर सलाह करण। ॾिस साधु पंहिंजी राणी वटि। ओ राणी दर त खोल। हा अची आ। हाँ अच्छी है। अच्छा भाभी हाँ वेरे ना वेही करे ॻाल्हायूं था न। हाँ हाणे चओ। हाँ मां त पूरी तसल्लीअ सां ॾिसी आयमि। भाभी छोकिरो हिकदम सोन हुयो। छोकिरो त सोन हुयो पर थोड़ो पेट ॾाढो वधीक निकितल हुयो। हाँ उहोई मां सोचां पोइ, बाक़ी सॼी शयूं ॾाढी सुठी अथसि, त पेट छो ॾिसूं, तॾहिं मां सोचियो तोखे ॿुधाए छॾां। न भाभी ऐबन सां ॾाढो दूर आहे। मां पीड़ी जो बि पुछोमांसि, छिकलो त न आहे न? ऐं मां डुक जो बि पुछोमांसि कि डुक बि त न वठंदो आहीं, चई न हिन सां मां ॾाढो परते रहंदो आहियां। हाँ मीना सां ॻाल्हायो न, हुनजी बि पुछणो पवंदो न। सट करे मीना बेटा पापा सट था करें। जी पापा। बेटा मीना तोखे त पतो ई अथई, मां ऐं तुंहिंजो जो चाचो अथई ॿई वियासीं तुंहिंजे लाइ छोकिरो ॾिसण, ऐं असां ॿिन्हिनि जी मन असां ॿिन्हिनि खे त छोकिरो ॾाढो वणो, बस थोड़ो पेट वधीक निकितल हुयुसि, बाक़ी सॼी शयूं मूंखे सुठी लॻी। ठीक है पापा, त तव्हां हाणे ॾिसी वठो, तव्हांखे ज़्यादा पतो अथव, तव्हां ॾिसी आया आहियो, सुठो ई हूंदो। हाँ बेटा छोकिरो ॾाढो सुठो अथई। ठीक है ना, तो तुंहिंजी तरफां असां सम्झूं था कि हा चई थी तूं। ठीक है तुंहिंजी तरफां हाँ ना, कोई दिक्कत त न आहे न? ठीक आहे वञ राणीअ खे सॾेसि।